जेका हकीकी इस्लाम हुयो, हकीकी शय हुई, उन खां पोइते हटी विया। ऐं उहा शय फ़िरकावारियत आहे। फ़िरकावारियत अहिड़ी शय आहे जंहिं पोइन क़ौमनि खे, बनी इसराइल खे, यहूदीन ऐं ईसाइन खे तबाही बर्बाद कयो। ऐं अल्लाह ताला इन शय खां मुसलमाननि खे रोकियो त हिन उम्मत जी ज़िमेदारी आहे त इन शय में दाख़िल न थियनि। ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी इन शय खे वाज़े फरमायो, फरमाई त पोयूं उम्मतूं इन जे करे बर्बाद थियूं ऐं हक़ खां फिरियूं, पाण में झगड़े जे करे, इख़्तिलाफ़ जे करे तबाही बर्बाद थी आहे। हालत उन्हनि जी ही हुई जो हुननि मां हमेशह फ़िरकावारियत तॾहिं थींदी आहे जॾहिं सही हक़ खे लिकायो वञे ऐं सही हक़ खां रूगरदानी कई वञे। ऐं इहा ज़िमेदारी हक़ सही पहुचाइण उलमाए किराम जो कमु आहे। जेकॾहिं उहा इन पंहिंजी ज़िमेदारी खे ज़िमेदारी न सम्झंदा ऐं पंहिंजे तरफ़ां ॻाल्हियूं घड़ींदा ऐं अल्लाह ऐं उनजे रसूल जे फ़रामीननि खे छॾे करे पंहिंजी कंदा ऐं उन्हनि खे वधाए बयानु कंदा या उन्हनि खे खुटाए बयानु कंदा या उन्हनि खे लिकाइण जी कोशिशि कंदा त उम्मत में इख़्तिलाफ़ पैदा थींदो ऐं तफ़र्रुक़ाबाज़ी पैदा थींदी। ऐं बनी इसराइलनि जे अंदरि, यहूदीन ऐं ईसाइन जे अंदरि, उन जे उलमा जे अंदरि इहा शइ मौजूद हुई। इन जे करे ई उन्हनि में फ़िरका ठही विया। अल्लाह फरमाया अफ़ततमऊन अन युमिनू लकुम, छा तव्हां उन जे बारे में उम्मीद था रखो त ईमान आणींदा। वक़द कान फ़रीक़ुम मिनहुम यसमऊन कलाम अल्लाह, हुननि जो हिकिड़ो अहिड़ो फ़रीक़ सामीन जो बि हो। रुगो उलमाए किराम जो ॾोह बि कोन हूंदो आहे, सामीन जो बि घणो ॾोह हूंदो आहे। फरमाई त हुननि जो हिकिड़ो सामाइन जो हिकिड़ो गिरोह उहो बि हो जेके कलाम अल्लाह खे ॿुधंदा बि हुआ ऐं ॿिया उलमाए किराम बि हुआ। सुम्म युहर्रिफूनहु मिन बअदि मा अक़लू व हुम यअलमून, हुन में रद्दो बदल कयूं ऐं तहरीफ़ कयूं, बावजूद इन जे जो हुननि खे सम्झ बि हुई, अकुल बि हो, ॼाणियूं बि थे, इल्म बि हुन, उन जे बावजूद हुननि छा कयो जो हक़ खे लिकायो ऐं अल्लाह जी किताबनि में तहरीफ़ कई ऐं उन जे लफ़्ज़नि खे, उन जे मसाइलनि खे उनखे चेंज कयो ऐं तब्दील कयूं ऐं ग़लति फ़तवाऊं जारी थियूं ऐं जिन ते उन्हनि जी उम्मत जेके सामीन हुआ उन्हनि ग़लति फ़तवाउनि ते हलिया। पूरी क़ौम जेका आहे इख़्तिलाफ़ जो शिकार थी वई ऐं नबूअत जहिड़ी अज़ीम शइ उन्हनि खां खसिजी वई। ऐं जॾहिं बाज़ शयुनि ते अमल थिए जेके असांजे फेवर में हुजनि, उन्हनि ते त अमल थिए, लेकिन जेके असांजे ख़िलाफ़ हुजनि उन्हनि ते अमल न थिए, इन सां बि फ़िरकावारियत जो असुल बुनियाद थी पवे। अल्लाह ताला फरमाया अफ़तुमिनून बिबाज़िल किताब, छा तव्हां किताब जे बाज़ ते ईमान रखो था, व तकफ़ुरून बिबाज़ि, ऐं तव्हां बाज़ जो कुफ़्र था कयो। फमा जज़ाउ, फरमाई उन जो बदिलो छा आहे, मन यफ़अलु ज़ालिका मिनकुम, तव्हां मां जेको बि ईअं कंदो, इल्ला ख़िज़युन फ़िल हयाति दुनिया, उन जे लाइ दुनिया जी ज़िंदगी में बि रुसवाई ऐं बर्बादी आहे। व यौमल क़ियामति युरद्दून इला अशद्दिल अज़ाब, ऐं क़यामत जे ॾींहुं अलॻि उन जे लाइ अज़ाब आहे, अल्लाह जे अज़ाब ॾांहुं धिकिया वेंदा। दुनिया में ज़िल्लत, रुसवाई, ख़्वारी, दुनिया जो अज़ाब, यानी उन जे लाइ ॿ अज़ाब आहिनि। जेकी माण्हू बाज़ ते अमल कनि, किताब जो हिस्सो या हदीस जो जेको हिस्सो असांजी फेवर में हुजे, असांजे मसइले जे मुकमल उन जे बराबरि हुजे, उन ते त अमल थिए, जेको असांजे ख़िलाफ़ हुजे उन ते अमल न थिए। जेकॾहिं इहा शइ पैदा थी वई त उन सां फ़िरकावारियत फैलबी आहे।
हर को पोइ पंहिंजे फ़िरक़े जो दलील ॻोल्हींदो ऐं हर को उन ई शइ ते हलंदो जेका उनजे फ़िरक़े जे फेवर में हूंदी। अल्लाह फरमाए अल्लज़ीना आतैनाहुमुल किताब, जिनखे असां किताब ॾिनी हुई, यारिफूनहु कमा यारिफून अबनाहु, उहे त हक़ खे ईअं सुञाणींदा हुआ जीअं पंहिंजी औलादनि खे सुञाणीनि। हक़ खे सुञाणींदो आहे, उनखे ख़बर हुई, अहले किताब खे ख़बर हुई। हक़ खे सुञाण जे बावजूदु फरमाए इन फरीक़म मिनहुम लयक्तुमूनल हक़, उन मां हिकिड़े फ़िरक़े जो कमु कयो जो हक़ खे लिकायो, वहुम यालमून, इन हाल में जो ॼाणियूं थियूं। उहो केरु हो? उन्हनि मां फ़िरक़ो कंहिंजो हो? उनजे उलमाअनि जो, जिन उन हक़ खे ॼाणींदे लिकायो जेको अल्लाह बयानु कयो हो, उन हक़ खे ॼाणी वाणी लिकायूं, जंहिंजे करे उम्मत फ़िरक़े जो शिकार थी वई। अल्लाह फरमाए अलम तरा इलल लज़ीना ऊतू नसीबम मिनल किताब, छा तव्हां उनखे कोन ॾिठो जिनखे असां, इहो अल्लाह असांखे सम्झाइण पियो चाहे, असल में दलील ॾेई अल्लाह सम्झाइण पियो चाहे, छा तव्हां हुननि खे न ॾिठो उनजो असरु कहिड़ो थियो ऐं तव्हांजी ज़िमेदारी आहे तव्हांखे कोन्हे करिणो। फरमाए अलम तरा इलल लज़ीना ऊतू नसीबम मिनल किताब, छा तव्हां उनखे न ॾिठो जिनखे किताब जो हिस्सो मिलियो, युदऊन इला किताबिल्लाह लियहकुम, उनखे अल्लाह जे किताब ॾांहुं सॾियो वियो ताजो उन अल्लाह जे किताब जे ज़रिए फ़ैसिला कनि। पर फरमाए छा आहे, सुम्म यतवल्ला फरीकुम मिनहुम वहुम मोरिज़ून, उन मां हिकिड़ो अहिड़ो गिरोह निकितो जेके एराज़ करण वारा हुआ ऐं उन किताब खां फिरी विया। हालांकि किताब उन्हनि खे मिलियल हुई, किताब जो हिस्सो उन्हनि वटि हो, लेकिन उन जे बावजूदु उन्हनि उन शइ खे तस्लीम कोन कयो ऐं उन किताब जे ज़रिए फ़ैसिला कोन कया, उन किताब जे ज़रिए मसाइल हल कोन कया। अल्लाह फरमाए इन मिनहुम लफरीक़न यलवून अलसिनतहुम, उन्हनि मां हिकिड़ो अहिड़ो बि गिरोह आहे जेके पंहिंजी ज़बान खे मोड़ ॾियनि था बिल किताब जे ज़रिए, यानी जॾहिं तव्हांखे उन किताब खे पढ़ी था ॿुधाइनि त पंहिंजी ज़बाननि खे टेढ़ो था कनि, ताजो उनजा लफ़्ज़ चेंज थियनि, ताजो उनजी माना चेंज थिए, ताजो उनजी तफ़सीर चेंज थिए, लितहसबूहु मिनल किताब, ताजो तव्हां ॼाणो त अल्लाह जो किताब आहे। अॼु तव्हां खां पुछां थो, इहो कमु केरु कंदो? छा मूं जहिड़ो ऐं तव्हां जहिड़ो हिकिड़ो ला इल्म माण्हू जेको कंहिंखे किताब जो इल्म ई कोन्हे उहो कंदो छा? उनखे त इल्म ई कोन्हे, उनखे ग़लति सही करण जी ख़बर ई कोन्हे, हुनखे कहिड़ी ख़बर ज़बर ज़ेर घटि कंदुसि या लफ़्ज़ खे चेंज कंदुसि, लफ़्ज़ चेंज थी वेंदो, केरु कंदो आहे? इहो उहे ॼाण रखण वारा, उहे इल्म रखण वारा जिनखे अल्लाह इल्म ॾिनो आहे, इहो त कमु उहे ई कंदा आहिनि। यानी उन्हनि जा आलिम सगोरा इहो कमु कंदा हुआ, पंहिंजी ज़बाननि खे टेढ़ो कंदा हुआ, तव्हांजो गुमान माण्हू इहो कनि त हीउ अल्लाह जो किताब आहे, वमा हुआ मिनल किताब, लेकिन अल्लाह जो हक़ीक़त में किताब कोन हो, अल्लाह जी हक़ीक़त में उहा ॻाल्हि कान हुई, लेकिन पंहिंजी ज़बान खे टेढ़ो करे बयानु कयो तव्हांजो हक़ लिखी वञे, उन हक़ खे लिकाइण जी कोशिशि कई। अल्लाह फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, इन तुतीउ फरीक़म मिनल लज़ीना ऊतुल किताब, अगर तव्हां अहले किताब जे कंहिं गिरोह जी पैरवी कई, युरद्दूनकुम बाद ईमानिकुम कुफ़ारा काफ़िरीन, उहे तव्हांखे ईमान खां पोइ कुफ्र में मोटाईंदा तव्हांखे, जेकॾहिं हुनजे हिकिड़े गिरोह जी तव्हां ताबेदारी कई। अहले किताब ईसाई यहूदी, पर अॼु बि जेकॾहिं को किताब वारो जेको पाण खे इल्म वारो थो सम्झे, जेको पाण खे इल्म जी दावा थो करे ऐं अहिड़ा मसाइल बयानु थो करे, अहिड़ियूं ॻाल्हियूं बयानु थो करे, अहिड़ियूं शयूं माण्हुनि में बयानु थो करे जेके क़ुर ऐं हदीस जे ख़िलाफ़ आहिनि ऐं उहे क़ुर ऐं हदीस कोन्हनि, उहो बि हिकिड़ो गिरोह आहे असांजे माशरे में। लेकिन उहे माण्हू असल मुस्लमान खे इस्लाम खां फिराइण वारा आहिनि, असल उहे पंहिंजे मफ़ादनि वारा आहिनि, ऐं जे करे हर मुस्लमान खे खपे त अहिड़नि गिरोहनि खां बचे जेके मेंबरनि ते बीहण वारा, लेकिन फ़ैसिला
ऐं उन जूं ॻाल्हियूं जेके क़ुर ऐं हदीस जे ख़िलाफ़ हुजनि ऐं पंहिंजे तरफ़ां पंहिंजा मसाइल हुजनि, अहिड़नि खां पंहिंजो पाण खे हर मुस्लमान जी ज़िमेदारी आहे बचाए। न त अगरि जेकॾहिं इहा शइ माशरे में पैदा थी त जीअं यहूदिन ऐं ईसाई फ़िरक़ावारियत में दाख़िल थी आहे, असांजी पूरी उम्मत हीअं त हले केतिरा फ़िरक़ा थी चुका आहिनि, माण्हू दाख़िल थी चुका आहिनि, लेकिन इहा शइ ख़तमु तॾहिं थींदी जॾहिं हर को आलिम क़ुर ऐं हदीस खे बयानु कंदो ऐं हर उम्मती जी ज़िमेदारी आहे त उन शइ खे ई ॿुधे, उन शइ खे ई फॉलो करे। जेका शइ क़ुर ऐं हदीस हुजे, उन खां अलावा जेका बि शइ हुजे, सामीन जी ज़िमेदारी। तव्हां पोइ ते आयत में ॿुधी त सामीन बि कमु ख़राबु कयो, छो जो उन्हनि ॿुधण में ग़लती कई। तव्हांजी करे ॿुधो था, लेकिन तव्हां ते तव्हांजी बि ज़िमेदारी आहे, बयानु करण वारे जी बि ज़िमेदारी आहे त क़ुर ऐं हदीस खे बयानु करे। ॿुधण वारे जी ज़िमेदारी आहे त क़ुर ऐं हदीस खे ॿुधे। अगरि उन जे ख़िलाफ़ का ॻाल्हि आहे त उन शइ खे पंहिंजे पाण ते हाइल न करे, हावी न करे, सिर्फ़ु उन शइ खे पंहिंजे पाण ते आणे जेका क़ुर ऐं हदीस में हुजे। अल्लाह ताला फरमायो वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रकू, अल्लाह जी रस्सी खे मज़बूती सां पकड़ो ऐं फ़िरक़ा वारियत में न थी वञो। जे फ़िरक़ा वारियत में तव्हां थी वियो, तव्हांजूं मोहबतूं बि ख़तमु थी वेंदियूं, तव्हांजूं उल्फ़तूं बि ख़तमु थी वेंदियूं। जॾहिं मुस्लमाननि में, जॾहिं इस्लाम खां पहिरीं इंसाननि में नफ़रतूं हुयूं, भाउ भाउ जो कातिल हो, पीउ पुट जो कातिल हो, पुट पीउ जो कातिल हो, वॾा वॾा जहिड़ा कबाइली जेके साला साल पे हलिया, ख़तमु थियण वारा कोन हुआ, वॾियूं जंगूं ऐं जिदाल हुआ, जॾहिं हर को माण्हू हर कंहिंजो दुश्मन बनियल हो, हता के जिस्मनि खे कटे उनजे रतनि खे पीअंदा हुआ, हता के सीना फाड़े उनजा कलेजा ॿाहिरि कढंदा हुआ। लेकिन अल्लाह फरमायो तव्हां ते असां महिरबानी कई, तव्हां सां असां प्यार भरियो अंदाज़ रखियो जॾहिं तव्हां दुश्मन हो हिक ॿिए जा, जॾहिं तव्हां दुश्मन हो, जॾहिं तव्हां में इख़्तिलाफ़ हुआ। अल्लाह फरमायो इज़ कुंतुम आदान फअल्लफ़ बैन क़ुलूबिकुम, जॾहिं तव्हां दुश्मन हो तव्हांजे दिलनि में असां हिक ॿिए लाइ मोहबत पैदा कई। फअस्बहतुम बिनिअमती इख़वाना, फरमाई तव्हां अल्लाह जी नेमत सां हिक ॿिए जा भाइर मुस्लमान थी वियो। फरमायो कुंतुम अला शफ़ा हुफ़रतिन मिनन नार, तव्हां बाह जे आख़िरी जहन्नम जी आख़िरी कुंड ते पहुतल हो। फरमाई फअनक़ज़कुम मिनहा, अल्लाह तव्हांखे उन खां बचाए वरितो। कज़ालिक युबय्यिनुल्लाहु लकुम आयातिही लअल्लकुम तहतदून, अल्लाह तव्हांखे ये आयतूं तॾहिं थो ॿुधाए ताजो तव्हां हिदायत ते अची वञो। छा मक़सद? यानी जॾहिं तव्हां मां इख़्तिलाफ़ ख़तमु थियो, पोइ अल्लाह तव्हांखे हिकिड़े इस्लाम ते जमा कयो। अल्लाह क़ुर में तव्हांजे लाइ अहकाम बयानु कया। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जी नेमत तव्हां वटि आयो, नेमत थी। तव्हां दुश्मन हो, तव्हां में मोहबतूं क़ाइमु थियूं। ऐं छा सां मोहबतूं क़ाइमु थियूं? जॾहिं अल्लाह जो क़ुर आयो, जॾहिं अल्लाह जो कानून आयो, जॾहिं अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कानून खणी आयो, उन जो कानून वही कयो वियो, उन खां बाद इहे शयूं ख़तमु थियूं। फरमाए वला तकूनू कल्लज़ीन तफ़र्रक़ू, उन्हनि वांगुरु न थी जाओ, तव्हां उम्मत जी ज़िमेदारी आहे, उन्हनि वांगुरु न थी जाओ। वख़्तलफ़ू मिन बादि मा जाअहुमुल बय्यिनात, जॾहिं उन्हनि वटि बय्यिनात वाज़े दलाइल अची चुका, लेकिन दलाइल अचण जे बावजूद उन्हनि छा कयो जो उन हक़ खे तस्लीम कोन कयो। दलाइल बि हुननि लुटा, उन्हनि जो किताब बि मौजूदु हो, उन जो उलमाए किराम बि मौजूदु आहे। जेके साथी टुंटुनि ते कचहरी पिया कनि से अंदरि अचनि जल्दी, पाण में दुश्मन हुआ, दुश्मनी हुई उन्हनि जे अंदरि। बाद में अल्लाह ताला मोहबतूं क़ाइमु कयूं ऐं अल्लाह ताला फरमायो त हाणे जीअं हुननि इख़्तिलाफ़ पाण में कयो, पाण में फ़िरक़ा वारियत थी वई, फरमाई त तव्हांजी ज़िमेदारी आहे उन्हनि वांगुरु न थी जाओ। वाज़े दलाइलनि जे बावजूद उन में फ़िरक़ा वारियत फैलिजी वई। फरमाई इन्नल लज़ीन यकफ़ुरून बिल्लाहि व रुसुलिही, जेके माण्हू अल्लाह जे रसूल जा मुनकिर आहिनि, उन्हनि जो इनकार कनि था। व युरीदून युफ़र्रिक़ू बैन ज़ालिक, अॻे जुमे ते मूं आयत बयानु कई, पर तव्हांजी यादि दहानी लाइ वरी बयानु थो कयां। फरमायो युरीदून युफ़र्रिक़ू बैन ज़ालिक, अल्लाह जे रसूल में जेको शख़्स तफ़रीक़ विझणु चाहे थो, उहो फ़िरक़ा वारियत जो असुलु बुनियादु आहे। उहे चवंदा असीं फ़िरक़ा वारियत कोन था फैलायूं, असीं असुल में मुस्लमाननि खे गॾु करणु था चाहियूं। त असां उहा ॻाल्हि था कयूं जेका अल्लाह जे किताब में या रसूल सां, असीं कंहिं मौलवी जे पोयां कोन, असीं कंहिंजे पोयां हिकिड़ो नओं यानी सिस्टम खयों था अचनि।
ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीसनि खे क़ुरान जे ख़िलाफ़ करार था ॾियनि ऐं चवनि था त हदीस थी कोन थी सघे। हक़ीक़त में अल्लाह फरमाए थो इहे असल में इख़्तिलाफ़ विझनि था चाहिनि, तफ़र्रुक़ा बाज़ी पैदा करण था चाहिनि, अल्लाह ऐं उनजे रसूल में इख़्तिलाफ़ विझनि था चाहिनि। फरमाए वयक़ूलून नुअमिनु बिबाज़ व नकफ़ुरु बिबाज़, चवनि था त असीं बाज़ ते ईमान न कंदासूं ऐं बाज़ जो कुफ़्र कंदासूं। यानी हिकिड़ी हदीस जेकॾहिं असांखे मिले थी, क़ुरान जी का आयत जेकॾहिं असांजे मनहज जे मसलनि जे बराबरि अचे थी, असीं उनखे तस्लीम कंदासूं ऐं हर आयत खे उन ते फिट कंदासूं। असली माशरे ते अरबन ते असां लाइ क़ुरान कोन्हे को, या हदीस खे जेकॾहिं असां क़ुरान खे मुखालिफ़ करे पेश कंदासूं, इन सां छा थींदो? चवनि था त बाज़ जेके शयूं सही कोन्हनि, ही बाज़ शयूं सही आहिनि। ईअं करे असल में मुस्लमान में हक़ीक़त में ख़ैर ख़्वाह कोन्हनि उम्मत जा। हक़ीक़त में ये तफ़र्रुक़ा बाज़ी पैदा करण था चाहिनि, अल्लाह ऐं उनजे रसूल में फ़र्क़ु करण था चाहिनि। लेकिन अल्लाह ऐं उनजो रसूल, अल्लाह कानून नाज़िल कयो आहे ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कानून नाज़िल थियो आहे। हाणे उहे ॿई कानून असां ते लाज़मी आहिनि। जेकॾहिं हिकिड़े खे असां वरितो ऐं ॿिए जो इनकार कयो, या ॿिए जे बाज़ ते अमल कयो ऐं बाज़ ते अमल न कयो, या हिकिड़े खे ॿिए जे ख़िलाफ़ सम्झो, त उन सां फ़िरका वारियत फैलबी, न के इतिहाद क़ाइमु थींदो। अल्लाह जे रसूल में खोट, पैगामनि में खोट कहिड़ी आहे जेके असीं क़ुरान जे ख़िलाफ़ ॾियूं? ईअं थी कोन थो सघे। फरमाए वल्लज़ीना आमनू बिल्लाहि व रसूलिही, पर लेकिन जेके मोमिनन, जेके ईमान रखनि था अल्लाह जे रसूल ते, वलम युफ़र्रिक़ू बैन अहदिन मिनहुम, फरमाए अल्लाह जे रसूल जे दरमियान को फ़र्क़ु कोन था कनि। फ़र्क़ु कीअं कोन था कनि? अल्लाह जे पैगाम खे अल्लाह जो पैगाम ई सम्झनि था। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके अहकाम जारी कया, उनके कुरान के खिलाफ कोन था समझनि। अल्लाह जे रसूल जा पैगाम 5 जगह ते, अल्लाह जो पैगाम 5 जगह ते, अल्लाह जो कुरान ऐं हदीस, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कुरान जी तशरीह आहे, सॼी कुरान जी सॼी तशरीह अल्लाह जे रसूल जी ज़िंदगी आहे। हज़रत आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा जो वाक़ियो तव्हांखे यादि हूंदो त कंहिं पुछियो त आयशा असांखे अम्मा ॿुधा त अल्लाह जे रसूल जो ख़ुल्क़ कहिड़ो हो? चए ख़ुल्क़ुल क़ुरान, जो ख़ुल्क़ पूरो क़ुरान भरियो पियो आहे। यानी कुरान जे मुताबिक़ ही अल्लाह जे रसूल ज़िंदगी गुज़ारी। जेके फ़रामीन जारी कयासीं वही इलाही हुआ, वही इलाही हुआ। छा मक़सद? अल्लाह जो रसूल जा ॿई पैगाम असां ते लाज़मी आहिनि। उनमें जेको फ़र्क़ु विझण जी कोशिशि थो करे, उन्हनि जे अंदरि जेको तफ़रीक़ विझण जी कोशिशि थो करे, उहो शख़्स हक़ीक़त में उम्मत जो ख़ैर ख़्वाह नाहे, लेकिन उम्मत खे वरी फ़िरका वारियत में फैलाइण थो चाहे। फरमाए इन्नल्लज़ीना फ़र्रक़ू दीनहुम व कानू शिया, फरमाए जिन इस्लाम जे अंदरि तफ़र्रुक़ाबाज़ी कई ऐं जेके फ़िरका वारियत में बटिजी विया, लस्त मिनहुम फ़ी शै, उहे टुकड़ा टुकड़ा थी विया, उहे कंहिं शइ ते हुआ ई कोन, उहे कंहिं शइ ते कोन हा, इस्लाम ते हुआ ई कोन, हुन ते को दलील कोन हो, का शइ कोन हुई, लेकिन वो खामखा जो ॻाल्हियूं कंदा सॼी ज़िंदगी ईअं गुज़ारे विया। हक़ीक़त में न कि उन्हनि ते अल्लाह जो पैगाम हो, न कि रसूलनि जी सही कंहिं ॻाल्हि ते हा, ख़ाली ख़ाली ॻाल्हियूं कंदा रहिया, लेकिन हुआ कंहिं बि शइ ते कोन। फरमाई फ़रीक़न हुदान व फ़रीक़न हक़ अलैहिमुद दलाल, उनमें हिकिड़ो अहिड़ो गिरोह हो जंहिं ते हिदायत वाज़ह थी चुकी ऐं हिकिड़ो अहिड़ो गिरोह जंहिं ते गुमराही वाज़ह थी चुकी। इन्नमा तख़ज़ूना शैताना औलिया मिन दूनिल्लाहि व यहसबूना अन्नहुम मुहतदून, हक़ीक़त में ये शैतान जा औलिया जेके माण्हू अल्लाह जे कानून के छॾे करे, कुरान और हदीस के छॾे करे जेके ज़लालत ऐं गुमराही ते हलनि था, हक़ीक़त में उहे जेके आहिनि शैतान जे रस्ते ते हलनि ऐं उहे सम्झनि था वहुम मुहतदून, उहे वॾी हिदायत ते आहिनि, लेकिन अल्लाह फरमाए थो हिदायत ते कोन्हनि के। हक़ीक़त में इहे शैतान जे रस्ते जी पैरवी पिया कनि। अल्लाह फरमायो ऐं इहे सभु शयूं कॾहिं ख़तमु थींदियूं, कॾहिं ख़तमु थींदो? अॼु जो मुस्लमान हालत कहिड़ी आहे असांजी? असीं सम्झण लाइ तयारु कोन्हे, सम्झण लाइ तयारु कोन्हे। इहो मुल्लान मुल्लनि जो कमु ॼाणे, असांजो बसि दलील इहो आहे। लेकिन अल्लाह ताला छा बयानु कयो? फरमाए मसलुल फ़रीक़ैन कल आमा, मिसाल उन फ़रीक़ जी कल आमा, उन अंधे वांगुरु आहे, वल असम ऐं ॿोड़े वांगुरु आहे, वल बसीर ऐं बसारत रखण वारे लाइ, वस समी ऐं ॿुधण वारे लाइ, हल यस्तवियान मसला, छा इहे बराबरि थी सघनि था? अफला तज़क्करून, तव्हां नसीहत छो नथा हासिल कयो?
फरमाए हिकिड़ो उहो आहे जेको अंधो बि आहे, जेको ॿोड़ो बि आहे। अंधो ॾिसण जी सलाहियत कोन थो रखे, ॿोड़ो ॿुधण जी सलाहियत कोन थो रखे। जेके अल्लाह अखियूं ॾिननि ॾिसण जी सलाहियत बि रखे थो, जेके अल्लाह कन ॾिना आहिनि उहो ॿुधण जी सलाहियत बि रखे थो। पर जे शख़्स पंहिंजी अखियुनि खे हक़ खां बंदि करे छॾे, पंहिंजे ज़हन खे बंदि करे छॾे, पंहिंजे कननि खे हक़ ॿुधण खां बंदि करे छॾे, फरमाई त उहो उनखे हक़ नथो मिली सघे। छो जो उहो अंधो ऐं ॿोड़ो ऐं गुंगो थियो वेठो आहे। जॾहिं अंधो ऐं ॿोड़ो ऐं गुंगो इंसान थींदो त पोइ कॾहिं बि इंसान हक़ खे ॻोल्हे नथो सघे। ऐं ॿी फ़िरका वारियत जी वॾी शइ जेका असुल हिकिड़ी त यहूद साइन कई, अल्लाह जे किताबनि में तहरीफ़ कई, उनखे चेंज कयो ऐं माण्हुनि खे ग़लति फतवाओ ॾिनो ऐं सामीन जेके ॿुधण वारा उन्हनि ते अमल कयो, सॼी क़ौम गॾु तबाह थियूं सभु। ऐं उन खां पोइ सभ खां वॾो जेको फ़िरका वारियत जी बुनियाद आहे सो अल्लाह जी ज़ात में तफ़र्रुक़ करणु। छा मतिलबु अल्लाह जी ज़ात में तफ़र्रुक़ करणु? यानी अल्लाह खे छॾे करे ॿियनि खे बि उन सां गॾु सम्झणु। अल्लाह जी ज़ात अकेली आहे, अल्लाह जी ज़ात में ॿियो को शरीक कोन्हे। पर जेको शख़्स उन शइ खे उन में दाख़िल थो करे, अल्लाह जी ज़ात सां ॿिए खे शुमार थो करे, इहा वॾी फ़िरका वार। अॼु उहे सभु असांखे चवंदा तव्हांजो फ़िरको आहे। असीं पुछूं था फ़िरको तव्हां पिया बनाया आहिनि। जॾहिं त यूसुफ अलैहिस्सलाम छा चयो, या साहिब सिजन, ऐं मुंहिंजा जेल जा साथी, अरबाब मुतफर्रिकून खैरु अमिल्लाहुल वाहिदुल क़हार। छा तव्हांजे लाइ अकेलो माबूद ई काफ़ी आहे या मुख़्तलिफ़ रब जेके तव्हां ठाहे रखिया आहिनि, या मुख़्तलिफ़ रब जेके तव्हां ठाहे रखिया आहिनि, या रब अकेलो तव्हांजे लाइ कारसाज़ काफ़ी आहे? जॾहिं असां इन शइ ते लही वेंदासीं, जॾहिं रोज़ी जो मालिक, जॾहिं ज़िंदगी जो मालिक, जॾहिं औलाद जो मालिक, जॾहिं खाइण पीआरण जो मालिक ॿिए खे इख़्तियार ॾींदासूं ऐं अल्लाह सां बि गॾु हुनखे अल्लाह सां बि गॾु हुनखे शरीक कंदासूं, त इन सां फ़िरको पैदा थींदो, तफ़र्रुक़ पैदा थींदो। हक़ीक़त में अल्लाह जे असां अकेलो जे करे सम्झंदासूं, इहे सभु शयूं उन ज़ात में सम्झंदासूं, तॾहिं ई असां इन शइ खे बची सघूं था। ऐं कुझु माण्हू अहिड़ा आहिनि असांजे माशरे जी अक्सरियत, ख़ुसूसन असांजे पाकिस्तान जी ऐं कुझु हिन जा साइडनि वारा मुल्क, उहे हिन आयत जो मिसदाक़ अल्लाह बाप करे सभिनि खे, वयक़ूलून आमन्ना बिल्लाहि, चवनि था त असां ईमान आंदो अल्लाह ते, व बिर रसूली, असां ईमान आंदो रसूल ते, व अताअना, असां हुनजी इताअत बि कई। असीं चवंदा आहियूं कोन चवंदा आहियूं? असां ईमान बि आंदो, अल्लाह ते बि आंदो, रसूल ते बि आंदो, असां हुनजी इताअत बि कई। सुम्म यतवल्ला फरीक़ुम मिनहुम, पोइ उन्हनि मां हिकिड़ो फ़िरक़ो वरी फिरी वियो, मिन बाद ज़ालिक, दावा करण जे बाद बि अल्लाह बि अकेलो मञे थो, अल्लाह जे रसूल खे बि मञे थो, इताअत करणी आहे। हिनखे अॼु जा मुस्लमान चवंदा असीं इताअत अल्लाह जे रसूल पिया कयूं, ॿियो कंहिंजी पिया कयूं, चवंदा आहिनि न। पर मां इहे दावा त कनि था अल्लाह जी, असीं अल्लाह खे मञूं था, अल्लाह जे रसूल खे बि मञूं था, उनजी इताअत बि कंदासूं, पर भाई उनजे बावजूदि हिकिड़ो गिरोह हुन मां फिरियो थो वञे। वमा उलाइका बिल मोमिनीन, अल्लाह फरमाए त मोमिन ई कोन्हनि, मोमिननि जो त शइ कोन्हे को। जॾहिं अल्लाह जो क़ुरान साबित थी वञे, रसूल जो फरमान साबित थी वञे, ऐं जेको शख़्स दावा बि करे पियो त अल्लाह खे मञा थो, जेको शख़्स दावा बि करे थो अल्लाह जे रसूल खे बि मञा थो, जेको शख़्स या दावा बि करे थो त अल्लाह जे रसूल जी इताअत थो कयां, उन जे बावजूदि फिरियो वञे, फरमाए हक़ीक़त में मोमिन कोन्हनि। इनजी रवश उहा ई रवश आहे जेका मुनाफ़िक़नि जी रवश हुई, जेके दावा दिया कंदा हुआ लेकिन हक़ीक़त में उहे उन शइ ते कोन हुआ। वइज़ा दुऊ इलल्लाहि व रसूली लियहकुम बैनहुम फरीक़म मिनहुम मुरिज़ून, इहा आयत पोइ ते बयानु करे वियो आहे। छो जो उनखे जॾहिं बि अल्लाह जे फ़ैसिला घुराए थो वञे त अल्लाह जे फ़ैसिलनि ते कोन था अचनि, उहे पंहिंजा फ़ैसिला था बयानु कनि ऐं पंहिंजूं ॻाल्हियूं बयानु थियूं कनि। ऐं फरमाए मिनल लज़ीन फ़र्रक़ू दीनहुम, जिन अल्लाह जे दीन में तफ़रुक़ाबाज़ी कई, वकानो शिया, इहे हिकिड़े गिरोह हुआ जेके टुकड़ा टुकड़ा थिया, कुल्लुन हिज़्बुम बिमा लदैहिम फ़रिहून, उन मां हर को गिरोह इहो सम्झे थो त ख़ुशि आहे त आउं सही हक़ ते आहियां, हाली हक़ीक़त में हक़ ते कोन्हे। पर भाई जेको कुझु हुननि वटि आहे, जेको कुझु ॿुधनि था, जेको कुझु सम्झनि था ऐं पढ़नि था, हू सम्झनि पिया त असीं हक़ ते आहियूं,
ऐं फरियूं इन ॻाल्हि तां ख़ुशि आहिनि, लेकिन हक़ीक़त में उहे ख़ुशि न आहिनि। असांखे दीन खे क़ाइमु करणो पवंदो, असुल दीन खे क़याम करणो पवंदो, क़ाइमु करणो पवंदो। जॾहिं असुल दीन क़ाइमु थींदो, अल्लाह जे रसूल जा फ़रामीन क़ाइमु थींदा, उन खां बाद तफ़रुक़ाबाज़ी ख़तमु थींदी। जॾहिं उम्मत मां शिरक ख़तमु थींदो, तॾहिं तफ़रुक़ाबाज़ी ख़तमु थींदी। अल्लाह फरमायो वक़ीमुद्दीन वला तफ़र्रक़ू, दीन खे क़ाइमु कयो, इस्लाम खे क़ाइमु कयो, वला तफ़र्रक़ू फ़ी, उन में कंहिं बि क़िस्म जो फ़िरक़ो न ठाहियो, तफ़रुक़ाबाज़ी न कयो। अल्लाह जे दीन खे जेके आहिनि से क़ाइमु कयो, उन में का बि तफ़रुक़ाबाज़ी न कयो। अल्लाह फरमायो वमा तफ़र्रक़ू, हुन को फ़िरक़ा ईअं कोन ठाहिया। पहिरीं ॿुधाए चुको आहे त फ़िरक़ा हमेशह इल्म वारा माण्हू ई ठाहींदा आहिनि, ऐं उहे ई माण्हुनि खे गुमराह कंदा आहिनि, ऐं उहे ई माण्हुनि खे रस्ते जी पटड़ी था लाहींदा आहिनि। ऐं सामीन जेके ॿुधण वारा, जेके उन्हनि जे पोयां लॻण वारा, उहे वाह वाह में पूरा हूंदा आहिनि। बसि असांजे माशरे जो हाल इहो आहे। अल्लाह फरमाए इल्ला मिन बाद मा जाअहुल इल्म बग़यम बैनहुम, फरमाई त उन्हनि ते इल्म अची वियो, पाण में बग़ावतूं करे फ़िरक़ा ठाहे वेही रहिया। वलौला कलिमतुन सबक़त मिन रब्बिका इला अजलिन मुसम्मा लक़ुज़िया बैनहुम, फरमाई जेकॾहिं अल्लाह जा फ़ैसिला मुक़रर न हुजनि हा त हुननि जो जेको आहे फ़ैसिलो थी चुके हा, फ़ैसिलो हुननि जो थी वञे हा, लेकिन अल्लाह जो फ़ैसिलो थियल आहे जंहिं ते जॾहिं अज़ाब अचे, जंहिं ते जॾहिं मौत अचे। त हिन आयतुनि जो मक़सदु छा आहे त हिन उम्मत जी ज़िमेदारी आहे त ही उम्मत पंहिंजो पाण खे फ़िरक़नि खां बचाए। ऐं फ़िरक़ा तॾहिं ख़तमु थी सघनि था जॾहिं अल्लाह जे रसूल जे फ़रामीन जो क़याम हुजे, क़ाइमु कया वञे। ऐं ॿिए नंबर ते जेके माण्हू उम्मत जे अंदरि शिरक फैलाइनि था, उन शिरक खे ख़तमु कयो वञे। अल्लाह अकेले खे महबूद सम्झो वञे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रामीननि ते ख़ाली ॻाल्हियुनि वारो न, पर यकीनी ऐं कामिल ईमान रखियो वञे। वरना माण्हुनि जी त हालत ही असांजे माशरे में हैफ़ तॾहिं थो थिए जॾहिं उलमाए किराम बि हदीस जी ख़िलाफ़ वर्ज़ी कनि। आम माण्हू त परे जी ॻाल्हि, जॾहिं उलमाए किराम बि हदीस जी ख़िलाफ़ वर्ज़ी कनि, जॾहिं त सहाबा जो ईमान छा हो, सहाबा जो ईमान छा हो। अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह तआला अन्हु, सुन्नत सां जी मोहब्बत केतिरी ही, ऐं क़ुरान सां जी मोहब्बत केतिरी। क़ुरान सां हर को मुसलमान मोहब्बत थो करे, लेकिन ईमान तमामु घटि आहे। बाज़ ते ईमान रखंदा, बाज़ ते कोन था रखनि, पर सुन्नत सां सहाबा जी, क़ुरान त उनजो तो यकीनी कामिल ईमान हो, पर सुन्नत सां मोहब्बत जी दलील छा आहे। अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह तआला अन्हु, उनजो शागिर्द चवे थो, इब्न माजा जी रिवायत आहे त काफ़ी दफ़ा मूं अब्दुल्लाह बिन मसूद खे ॾिठो त अल्लाह जे रसूल जे दुनिया मां वञण खां पोइ हदीस बयानु कोन कंदो हो, हदीस बयानु कोन कंदो हो। छाजे करे? अल्लाह जे रसूल जो हिकिड़ो फरमान, मन कज़ब अलैया मुतअम्मिदन फ़क़द बवाहु मक़अदम मिनन नार, फरमाई त जंहिं शख़्स मूं ते ॼाणी वारी का ॻाल्हि लॻाए छॾी ऐं इहो मुंहिंजो फरमान न हुजे, पंहिंजो ठिकाणो जहन्नम में ठाहे। अॼु हज़रात पंहिंजे तरफ़ां रिवायतूं बयानु करे छॾींदा आहिनि, पंहिंजे तरफ़ां ॻाल्हियूं बयानु करे छॾींदा आहिनि। हालांकि सहाबा जो ईमान हदीस ते कीअं हो ऐं सुन्नत सां प्यार करो, अंदाज़ो लॻाइजो त हुननि जे अदब ऐं एहतराम कीअं हो। अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह तआला अन्हु खां शागिर्द पुछी आहे, आख़िर पुछी त हिकिड़े ॾींहुं चवंदा वेठो, अचानक अल्लाह अब्दुल्लाह बिन मसूद खे का हदीस यादि अची ऐं चवणु लॻो काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अञा इहे लफ़्ज़ चई, ऐं उनजो शागिर्द चए थो अब्दुल्लाह बिन मसूद जो कंध हेठि झुकी वियो ऐं अखियुनि मां ॻोढ़ा जारी थी विया ऐं जिस्म जूं रॻूं फूलजी वियूं। यानी हदीस जे अदब में अल्लाह जे रसूल जो नालो वठण सां उन ते जेका कैफ़ियत तारी थी वई, चए थो उनजूं रॻूं फूलजी वियूं ऐं कंध हेठि झुकी वियो ख़ाली नाले सां, ऐं रॻूं सॼियूं फूलजी वियूं, अखियुनि मां ॻोढ़ा जारी थी विया। ऐं चयो कमा काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जीअं अल्लाह जे रसूल फरमायो। यानी हदीस बयानु कई, पोइ हिन खां बाद चई कमा काल रसूल, जीअं अल्लाह जे रसूल बयानु कयो। हिकिड़ो त ख़ौफ़ एतिरो त को लफ़्ज़ बि अॻिते पोइते न थी वञे, ॿियो अल्लाह जे रसूल जे नाले जो अदब एतिरो एतिराम ऐं अल्लाह जे रसूल जी सुन्नत सां एतिरो प्यार। लेकिन
अॼु जो आलिम जेकॾहिं इन शइ जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे त है अहिड़नि माण्हुनि ते त आवाम खे छा चइजे। तव्हां ॾिठो कुझु अरसो पहिरीं बोल चैनल ते असांजो हिकिड़ो अहल हदीस आलिम उनखां जंहिं महिल सवाल थिए थियो त सवाल सां हुन क़ुर जी आयत ऐं हदीस ते पढ़ी। हिकिड़ो ज़ालिम आलिम वेठो, ज़ालिम आलिम छा चई कारी साहब तव्हांजो कहिड़ो तरीक़ो आहे? चई कहिड़ो तरीक़ो? चई बार बार त तव्हांखे मसइलो थो पुछे, मसइलो ॿुधाए, काल रसूल काला छो थो चवी? अल्लाह जे रसूल फरमायो छो थो चवी? इहो प्रोग्राम कंहिंसां लिखियलु छुपियलु कोन हो। यानी हिकिड़े आलिम खे बि कावड़ चढ़े, जेको पंहिंजो पाण खे आलिम चवणा न, अल्लाह जे रसूल जे हदीस ते कावड़ बि चढ़ेसि, चवेसि थो त तूं ईअं न चव, तोखे जेको मसइलो आहे सो बयानु करे वञ। जीअं असीं बयानु पिया कयूं, पंहिंजे तरफ़ां हथ ठोकियूं ॻाल्हियूं, तूं बि बयानु कर, इहो रसूल जो फरमान न ॿुधा, बार बार अल्लाह जे रसूल जी हदीस न ॿुधा। अॼु जे उलमाए किरामनि जो हाल इहो हुजे त पोइ अवाम खे कहिड़ो उहिदो ॾिजे? त अल्लाह जे रसूल जी हदीसनि सां प्यार हुजणु खपे, अल्लाह जा जेके पैगाम आहिनि उन्हनि जे मुताबिक़ ज़िंदगी हुजणु खपे, अल्लाह जे रसूल जे पैगाम जे मुताबिक़ ज़िंदगी हुजणु खपे। ऐं ॿुधण वारनि जी ज़िमेदारी इहा आहे त उन ई आलिम खे ॿुधनि जेको काल रसूल ऐं काल अल्लाह जो फरमान ॿुधाए थो। जेके किस्सा ऐं कहानियूं पंहिंजे तरफ़ां ॻाल्हियूं था ॿुधाइनि उनखे ॿुधण खां एराज़ कयो वञे, अगरि केरु सम्झण जी घणी सलाहियत कोन थो रखे। उनजे करे जेकॾहिं क़ुर हदीस जी ॻाल्हि थिए त उनखे तस्लीम करे वञणा, उनखां अलावा कंहिं बि ॻाल्हि खे तस्लीम न करे। त अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला असांखे फ़िरका वारियत खां बचाए ऐं अल्लाह ताला असांखे सिरात मुस्तक़ीम ते हलाए। ऐं जेको अल्लाह ताला जो सिधो रस्तो आहे, अल्लाह जे रसूल सज़म उहो सिधो रस्तो ॾेखारियो। फरमाई त हीअ आहे मुंहिंजो हाज़ा सिरात मुस्तक़ीमा वला तत्तबिउ सुबुल फतफर्रक़ अन सबीली, हीअ मुंहिंजो सिधो रस्तो आहे, फतफर्रक़ अन सबीली। तव्हां जेकॾहिं इन रस्ते खां अलावा ॿियो को रस्तो तलाश कयो त तव्हां गुमराही ॾांहुं वेंदा वञो। फतफर्रक़ अन सबीली, अल्लाह जे रसूल उहो रस्तो कढी बि ॾेखारियो। हिकिड़ी लकीर खिंचई, लकीर खां पासनि खां नंढियूं लकीरूं लॻाई, उनखां विचां हिकिड़ी सिधी लकीर लॻाई ऐं फरमाई त हीअ आहे मुंहिंजो रस्तो सिधो, बक़ाया जेकी बि रस्ता हूंदासीं मुख़्तलिफ़ रस्ता आहिनि जेके जन्नत ताईं कोन था वञनि बल्कि जहन्नम ॾांहुं था वञनि। यानी हिकिड़ो ई रस्तो आहे, हिकिड़ो ई रस्तो आहे जेको अल्लाह जे रसूल जो जेको जन्नत ताईं पहुचाए सघे थो। ॿिया सभु रस्ता जेके बि आहिनि क़ुर ऐं हदीस खां ख़िलाफ़, जेके बि रस्ता आहिनि सिवाय जहन्नम जे किथे बि कोन पुॼाईंदा। हिकिड़ो रस्तो आहे क़ुर ऐं हदीस जो जेको अल्लाह जे रसूल जो रस्तो आहे, उहो ई सिर्फ़ु असांखे जन्नत ताईं पहुचाए चए थो। हाणे हेतिरनि रस्तनि मां असांखे हिकिड़ो रस्तो ॻोल्हणो आहे। हर कंहिंजी ज़िमेदारी आहे उन रस्ते खे ॻोल्हे तलाश करे, जंहिंखे ख़बर कोन्हे रस्तो हिकिड़ो आहे, सभु रस्ता कोन्हनि, सभु हक़ ते कोन्हनि, आहे को हिकिड़ो गिरोह हक़ ते। उहो केरु आहे? जेको अल्लाह जो क़ुर ॿुधाए ऐं अल्लाह जे रसूल जी हदीस ॿुधाए। ऐं अल्लाह रसूल फरमायो मुंहिंजी उम्मत जो हिकिड़ो गिरोह हमेशह हक़ ते क़ाइमु रहंदो ऐं उनखे कंहिंजो जबर, कंहिंजो ज़ोर बर्बादु कोन करे सघंदो, छो जो हुन फ़ैसिला ई ॿिया कोन हूंदा, या क़ुर हूंदी या हदीस हूंदी। त इहो हिकिड़ो ई गिरोह तलाश कयो जेको क़ुर ऐं हदीस खे बयानु करण वारो हुजे ऐं उनखे फॉलो करण वारो हुजे, उन ते अमल करण वारो हुजे। ॿिया सभु रस्ता तव्हांखे गुमराही ॾांहुं वठी वेंदा ऐं तफ़र्रुक़ा बाज़ी पैदा थी वेंदी। हिन उम्मत जी ज़िमेदारी आहे, अल्लाह बि ॿुधायो, अल्लाह जे रसूल बि ॿुधायो त पंहिंजो पाण खे तफ़र्रुक़ बाज़ी खां बचायो। अल्लाह ताला खां दुआ आहे त अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।